बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां आकिब अली नाले जो। साथियों, अॼु जंहिं मौज़ू ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे दी नाउन एंड टाइप्स ऑफ नाउन, यानी इस्म ऐं इस्म जा क़िस्म। असांजी लैंग्वेज में नाउन जो इलाही इम्पॉर्टेंट रोल हूंदो आहे, छो त पार्ट ऑफ स्पीच में बुनियादी तरह पहिरियों पहिरियों नाउन खे फोकस कयो वेंदो आहे। हाणे नाउन आहे छा ऐं उन जा टाइप्स कहिड़ा कहिड़ा आहिनि, अचो उन्हनि ते गुफ़्तगू कयूं। सभ खां पहिरियों जंहिं सवाल ते फोकस करणु ज़रूरी आहे उहो आहे व्हाट इज़ नाउन। The word noun means name. So the name of person, place or things is called noun. Or noun is the naming word. Example, almond, cow, apple, etc. And noun लफ़्ज़ जी माना आहे नालो। सो इन तरह सां असां चई सघूं था कंहिं बि माण्हू, जाइ या शयुनि जे जेके बि नाला हूंदा आहिनि उन्हनि खे असां नाउन चई सघूं था। या ॿियनि लफ़्ज़नि में असां ईअं चऊं त नाउन खे नाले वारो लफ़्ज़ चयो वेंदो आहे। जॾहिं बि कंहिं शइ जो नालो खई वेंदो सम्झो उनजो नाउन इंडिकेट कयूं था पिया। मिसाल जे तौरु आमन, काओ, ख़ैरपुर वग़ैरह। हाणे आमंद, गऊं, ख़ैरपुर, हाणे इहे उहे लफ़्ज़ आहिनि जेके नालनि जी सूरत में इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे नाउन में हिकु ॿी शइ बि हूंदी आहे, जेकॾहिं कंहिंखां पुछियो वञे थो वाट इज़ यूअर नेम, माना तुंहिंजो नालो छा आहे। जेकॾहिं नेम लफ़्ज़ खे रिप्लेस करे असां चऊं वाट इज़ यूअर नाउन, त ॿी ॻाल्हि साॻी बीहंदी, छो त नाउन लफ़्ज़ जी माना बि आहे नेम। माना वाट इज़ यूअर नाउन जी माना बि आई बीहंदी त तुंहिंजो नालो छा आहे। इन करे नाउन लफ़्ज़ जी माना जेका आहे नेम। सो कंहिं बि शइ जे नाले खे असां नाउन सॾींदा आहियूं। हाणे अचो त हुनजी कुझु इंपॉर्टेंट टाइप्स जी तरफ़ गुफ़्तगू कयूं। नाउन जा हूअं त केतिरा ई क़िस्म आहिनि। बेसिकली असां 5 जेके हूंदा आहिनि, जेके इन सम्झो त बेसिक नाउन टाइप कंसिडर कंदा आहियूं, पहिरियों उन्हनि ते गुफ़्तगू कयूं था पिया, पोइ असां जेके नाउन जा ॿिया टाइप हूंदा आहिनि उन्हनि ते बि तबसरो कंदासीं। सभ खां पहिरियों अचे थो प्रॉपर नाउन। एंड प्रॉपर नाउन ख़ासि नालो यानी इस्म ख़ासि। द पर्टिकुलर नेम ऑफ पर्सन, प्लेस और एनीथिंग इज कॉल्ड प्रॉपर नाउन। माना कंहिं बि शइ जे ख़ासि नाले खे, उहो माण्हू जो नालो हुजे, जाइ जो नालो हुजे या कंहिं शइ जो नालो हुजे, पर उहो ख़ासि नालो आहे त उनखे असां प्रॉपर नाउन चवंदासीं। मिसाल जे तौरु गवर्नमेंट मुराद हाई स्कूल। हाणे इहो हिकिड़ो ई पर्टिकुलर नालो थिए थो, छो त जेके ॿिया स्कूल हूंदा उहे ॿियनि कंहिं न कंहिं नालनि सां सॼा वेंदा आहिनि। हीअ गवर्नमेंट मुराद हाई स्कूल। उनखां पोइ गंबट, सखर, लाल मस्जिद, या वरी कंहिं बि जीअं काइज़ आज़म आहे, अलामा इक़बाल आहे। माना अहिड़ा नाला जेके कंहिं ख़ासि शइ खे इशारो ॾियनि, उन पर्टिकुलर शइ खे इंडिकेट कनि, उन्हनि खे असां प्रॉपर नाउन सॾींदा आहियूं। उनखां पोइ ॿियो अचे थो असांजो कॉमन नाउन, माना इस्म आम। द कॉमन नेम ऑफ पर्सन, प्लेस और एनीथिंग इज कॉल्ड कॉमन नाउन। यानी कंहिं बि शइ जो जेको आम तरह नालो, उहो माण्हूअ जो हुजे, जाइ जो हुजे या कंहिं शइ जो हुजे, उन आम नाले खे असां कॉमन नाउन यानी इस्म आम सॾींदा आहियूं। मिसाल जे तौरु स्कूल। हाणे स्कूल आम नालो आहे, ख़बर न आहे कहिड़ो स्कूल, छो त स्कूल जनरली तक़रीबन स्कूलनि खे इंडिकेट करे थो पियो। पर जेकॾहिं असां जीअं छॾियूं गवर्नमेंट मुराद हाई स्कूल, हाणे हिते कॉमन नाउन जो न थींदो। उनजी वजह इहा आहे त हिते असां उनखे कंहिं पर्टिकुलर स्कूल खे इंडिकेट कयो आहे। जॾहिं त सिर्फ़ु लफ़्ज़ स्कूल था खणूं त उहो मोस्टली स्कूलनि खे इंडिकेट थो करे, इन करे इनखे कॉमन नाउन सॾींदासीं। साॻी तरह सां सिटी, शहर, मस्जिद। हाणे इहे तक़रीबन जेके लफ़्ज़ आहिनि इहे कॉमन नाउन शुमार थियनि था। उनखां पोइ कलेक्टिव नाउन। द कलेक्टिव नेम ऑफ ए ग्रुप इज कॉल्ड कलेक्टिव नाउन। यानी जॾहिं कंहिं मजमूए जो या कंहिं लश्कर जो या कंहिं टोले जो या इन सम्झो कंहिं ग्रुप जे पूरे ग्रुप खे इंडिकेट करे जेको नालो, उनखे असां कलेक्टिव नाउन चवंदा आहियूं। मिसाल आर्मी। हाणे आर्मी हिकिड़ो जामे लफ़्ज़ आहे ऐं इन जी माना बि इज्तिमाही माना थी थिए पई। हाणे आर्मी में तव्हांखे ख़बर आहे मोस्टली इलाही केतिरा सोल्जर्स, केतिरा ई माना हुनजा ऑफिसर्स वग़ैरह अची था वञनि पिया। हीअ हिकिड़ो उन्हनि जो कलेक्टिवली कंबाइन हिकिड़ो नालो आहे जेको पूरे लश्कर खे या पूरी फोर्स खे ज़ाहिर थो करे पियो, आर्मी। उनखां पोइ क्लास। हाणे क्लास में बि तव्हांखे ख़बर आहे तक़रीबन शागिर्द अची था वञनि पिया जेके हुन क्लास में मौजूदु हूंदा आहिनि, उहे बॉइज़ हुजनि, गर्ल्स हुजनि, जेके बि मौजूदु आहिनि। उनखां पोइ टीम में बि तव्हांखे ख़बर आहे मुख़्तलिफ़ प्लेयर्स गॾिजी करे हिकिड़ी टीम खे सिलेक्ट कनि था पिया या टीम फाइनल कनि था पिया। त इन करे जॾहिं टीम लफ़्ज़ खणंदासीं त असां इहो बि हुनजो जामे लफ़्ज़ या जामे नालो शुमार थिए थो पियो। इन करे इनखे बि असां कलेक्टिव नाउन सॾींदासीं। चौथे नंबर ते अचे थो पियो मटीरियल नाउन। जीअं त ही नाले में ई ज़ाहिर थिए थो पियो त मटीरियल लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, माना अहिड़ो नालो जेको मटीरियल या शयुनि जो नालो हुजे।
The name of things from which other things can made is called material noun. माना अहिड़ो नालो या अहिड़ी शइ जो नालो जंहिं मां ॿियूं शयूं ठहंदियूं हुजनि उनखे असां मटीरियल नाउन चवंदा पिया। मिसाल तौरु शुगर, साल्ट, मिल्क, गोल्ड, etc। हाणे जेकॾहिं तव्हां इन्हनि खे जामे रुख में या जामे मफ़हूम में खणो त तव्हां ॾिसंदव खंडु मां खोड़ सारियूं मिठियूं शयूं ठहनि थियूं या खंडु खोड़ सारियूं ॿियुनि शयुनि इस्तेमालु थिए थी। साॻे ई नमूने सां साल्ट, मिल्क ऐं गोल्ड जो बि कमु महसूसु थिए थो पियो जंहिंमें खोड़ सारियूं ॿियूं शयूं तयारु थियनि थियूं पियूं। हाणे अहिड़ियूं क़िस्मनि जूं शयुनि खे असां मटीरियल नाउन सॾियूं था पिया। उन खां पोइ एब्स्ट्रैक्ट नाउन, द नेम ऑफ थिंग्स विच कैन नॉट सीन बट फील्ड इज़ कॉल्ड एब्स्ट्रैक्ट नाउन। माना अहिड़ियूं शयुनि जो नालो जंहिंखे असां ॾिसी न सघूं पर उनखे महसूसु करे सघूं उन्हनि खे असां एब्स्ट्रैक्ट नाउन चऊं था। जीअं मिसाल तौरु आहे ऑनेस्टी, ईमानदारी। हाणे हिकिड़ो ऑनेस्ट ईमानदार माण्हू जेको हूंदो, ठीकु आहे, उहो हुनजी ईमानदारीअ खे असां ॾिसी नथा सघूं पर हुनखे महसूसु करे सघूं था पिया। अहिड़े नमूने ब्रेव, बहादुर। हाणे इहो बहादुर जेको आहे इहो बि दरअसल हिकिड़ो अहिड़ो फीलिंग वारो कंपोनेंट आहे जंहिंखे असां महसूसु कंदा आहियूं पर उहा ॾिसी न सघंदा आहियूं। बहादुर ॾिसी नथा सघूं पर हुनखे महसूसु करे सघूं था। अहिड़े क़िस्म जे नाउन खे असां एब्स्ट्रैक्ट नाउन सॾियूं था पिया। हीअ 5 बेसिक नाउन हूंदा आहिनि। जॾहिं त इन्हनि खां अलावा बि ॿिया टाइप ऑफ नाउन आहिनि जिन सां मिलाए करे असां ईअं सम्झूं त अॼु असां 19 नाउन जे टाइप ते डिस्कस कंदासीं। हाणे अचो नंबर 6 खे था फोकस कयूं, कंक्रीट नाउन। हाणे कंक्रीट नाउन छा आहे? द नेम ऑफ थिंग्स विच कैन बी सीन एंड फील्ड इज़ कॉल्ड कंक्रीट नाउन। माना अहिड़े क़िस्म जो नालो जंहिंखे असां महसूसु बि करे सघूं ऐं ॾिसी बि सघूं उन्हनि खे असां कंक्रीट नाउन चवंदासीं। जीअं एब्स्ट्रैक्ट नाउन में असां चयोसीं त जिन खे ॾिसी नथा सघूं पर उनखे महसूसु करे सघूं, पर कंक्रीट नाउन जो थोरो उपचड़ आहे। हाणे हिन में उहे शयुनि जो नालो जंहिंखे असां ॾिसी बि सघूं ऐं उन्हनि खे असां महसूसु बि करे सघूं। जेके बि शयूं असांजे आस पास में आहिनि, मिसाल टेबल आहे, कप आहे, वग़ैरह वग़ैरह, अहिड़े क़िस्म जेके बि नाला आहिनि जिन शयुनि खे असां ॾिसी बि सघूं ऐं महसूसु बि करे सघूं उन्हनि शयुनि जे नालनि खे असां कंक्रीट नाउन चवंदासीं। उन खां पोइ आहे कंपाउंड नाउन, द नेम which is formed by the combination of two words is called compound noun। यानी ॿिनि लफ़्ज़नि सां मिली करे जॾहिं को नालो ठहे, माना अहिड़ो नालो जेको ॿिनि लफ़्ज़नि जे मिलण खां पोइ ठहे त उनखे असां कंपाउंड नाउन चवंदासीं। मिसाल तौरु बेडरूम। हाणे हिन में तव्हां ॾिसंदव त 2 लफ़्ज़ आहिनि जेके असां हिते इस्तेमालु कयूं था, हिकिड़ो बेड ऐं ॿियो रूम। हाणे जॾहिं 2 लफ़्ज़ गॾिजनि था पिया त इहो हिकिड़ो नालो ठही थो वञे जंहिंखे असां कंपाउंड नाउन चवंदासीं। साॻे नमूने सिस्टर इन लॉ। हाणे हिते बि तव्हां ॾिसो सिस्टर इन लॉ, इहे वर्ड गॾिजनि था पिया तॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ सिस्टर इन लॉ इस्तेमालु थिए थो। साॻे नमूने टी शर्ट, सुपरमैन वग़ैरह वग़ैरह। माना अहिड़ा नाला जिन में 2 या 2 खां वधीक वर्ड मिली करे को नाउन ठाहिनि, को नालो ठाहिनि त उनखे असां कंपाउंड नाउन चवंदासीं। हाणे कंपाउंड नाउन खां पोइ अचो अॻिते अची करे असां काउंटेबल नाउन। हाणे जीअं हिते लफ़्ज़ नाले सां इंडिकेट थिए थो काउंटेबल, माना अहिड़ा नाला जिन खे असां ॻणप में शुमार करे सघूं, माना ॻणे सघूं। The name of things which can be count and divide is said to be countable noun। माना अहिड़ा नाला या अहिड़ियुनि शयुनि जा नाला जिन खे असां ॻणे बि सघूं ऐं उन्हनि खे असां तक़सीम या विराए बि सघूं त उन्हनि खे असां काउंटेबल नाउन चवंदासीं। मिसाल बुक्स आहे। हाणे किताबनि खे असां जेकॾहिं डिवाइड कयूं या विरायूं, साइंस जा अलॻि थींदा, सोशल स्टडीज़ जा अलॻि, ॾाढी तरह सां माना उन्हनि खे असां अलॻि अलॻि करे सघूं था ऐं उन्हनि खे असां काउंट बि करे सघूं था। तव्हांखे न पेन्स आहे, पोटाटोज़ आहे, etc। माना अहिड़े क़िस्मनि जा शयुनि जा नाला जिन खे असां ॻणे बि सघूं ऐं उन्हनि खे असां विराए या तक़सीम करे या अलॻि अलॻि करे सघूं त उन्हनि खे असां काउंटेबल नाउन चवंदासीं। उन खां पोइ अनकाउंटेबल नाउन, द नेम ऑफ थिंग्स विच कैन नॉट बी काउंट इज़ कॉल्ड अनकाउंटेबल नाउन। माना अहिड़ियुनि शयुनि जा नाला जिन खे असां ॻणे न सघूं, माना जिन जी तइदादु अंग जेको हूंदा उहो असां मालूम न करे सघूं, उन्हनि खे असां अनकाउंटेबल नाउन चवंदासीं। मिसाल स्टार्स, सितारा। हाणे ॾिसो आसमान में जेके सितारा आहिनि केतिरा आहिनि, कोई हिकिड़ो एक्यूरेट नंबर असांजे साम्हूं न ईंदो। इन करे असां हिनखे अनकाउंटेबल नाउन चवंदासीं। हेयर्स, वार जेके आहिनि, फ्लोर, अटो आहे, वाटर या पाणी आहे। हाणे ॾिसो हुन में केतिरा ड्रॉप्स आहिनि या केतिरा एटम्स आहिनि, काई कंफर्म शइ इंडिकेट नथी सघंदी आहे। अहिड़े क़िस्म जे नालनि खे असां अनकाउंटेबल नाउन चवंदा आहियूं। नेक्स्ट असांजो जेको नाउन आहे उहो आहे डिम्यूनेटिव नाउन। हाणे डिम्यूनेटिव नाउन जेको आहे असांजो, द नेम विच शो द स्मॉलनेस ऑफ ए नाउन इज़ कॉल्ड डिम्यूनेटिव नाउन। माना अहिड़ा नाला जंहिंमें उन्हनि जी नंढड़ाई, यानी माना उनजी हेठाई या ईअं सम्झो त उनजी घटि कैफ़ियत वारी शइ नंढड़ाई ज़ाहिर थिए त उनखे असां डिम्यूनेटिव नाउन चवंदासीं। मिसाल बुकलेट, जीअं बुकड़ी।
स्ट्रीमलेट। हाणे अहिड़े क़िस्म जा जेके नाला हूंदा आहिनि जंहिंमें कंहिं शइ जी नंढड़ाई ज़ाहिर थिए त उन्हनि खे असां डिमिनेटिव नाउन सॾियूं था पिया। उन खां पोइ पॉज़िटिव नाउन। हाणे पॉज़िटिव नाउन उनखे चवंदासीं द नाउन विच शो इट्स पोज़ीशन आर ओनरशिप इज़ कॉल्ड पॉज़िटिव नाउन। माना अहिड़ो नालो जेको काई शइ पंहिंजे रिलेशन में ॾेखारे या पंहिंजे वास्ते में ॾेखारे या पाण सां ॻंढियल ॾेखारे उनखे असां पॉज़िटिव नाउन चवंदासीं। मिसाल जे तौरु अलीस बुक। हाणे अलीस हिते एपोस्ट्रॉफी ॾे एस मिलाईंदासीं त हिते कंदो अलीस बुक माना अलीअ जो बुक। हाणे हिन में हीउ जेको अलीस लफ़्ज़ लिखियलु इस्तेमालु थियो आहे हिते अलीस, इनखे असां पॉज़िटिव नाउन चवंदासीं। त छो त हीउ हिन बुक सां पंहिंजो रिलेशन या पोज़ीशन ॾेखारे थो, हिन बुक ते पंहिंजी ओनरशिप ॾेखारे थो। साॻे नमूने सां असलम्स टीचर, असलम जो उस्ताद। त हिते जेको असलम्स आहे इहो बि असांजो पॉज़िटिव नाउन आहे जेको कंहिं शइ सां पंहिंजी ओनरशिप ॾेखारे थो या रिलेशन ॾेखारे थो पियो। अहिड़े क़िस्म जे नाउन खे असां पॉज़िटिव नाउन सॾींदासीं। उन खां पोइ सब्जेक्टिव नाउन माना द नाउन विच इज़ यूज़ इन ए सेंटेंस एज़ ए सब्जेक्ट इज़ कॉल्ड सब्जेक्टिव नाउन। हाणे असांखे ख़बर आहे त जॾहिं को जुमिलो लिखंदा आहियूं उन में मोस्टली सब्जेक्ट वर्ब ऐं ऑब्जेक्ट इस्तेमालु थींदो आहे। हाणे माना उहो नाउन जेको सेंटेंस में एज़ ए सब्जेक्ट इस्तेमालु थिए त उनखे असां सब्जेक्टिव नाउन चवंदासीं। मिसाल अली ईट्स एपल, अली सूफ़ खाए थो। ऐं हिते जेको कमु करण वारो आहे उहो अली आहे, इन करे इनखे असां सब्जेक्टिव नाउन सॾींदासीं। साॻे नमूने सां हीउ ॿियो सेंटेंस आहे टीचर टीच द लेसन, उस्ताद सबक़ु सेखारे थो। हाणे हिते जेको सेखारण जो कमु आहे उहो उस्ताद करे थो पियो। त हिन सेंटेंस में जेको इहो टीचर आहे यानी उस्ताद आहे इहो एज़ ए सब्जेक्ट यूज़ थियो आहे, इनखे असां सब्जेक्टिव नाउन चवंदासीं। साॻे नमूने सां ऑब्जेक्टिव नाउन। ऑब्जेक्टिव नाउन बि ईअं आहे द नाउन विच इज़ यूज़्ड इन ए सेंटेंस एज़ एन ऑब्जेक्ट इज़ कॉल्ड ऑब्जेक्टिव नाउन। मतिलबु जीअं मिसाल अली ईट्स एपल, अली सूफ़ खाए थो। जीअं हिन डेफिनेशन में असां चयोसीं त माना अहिड़ो नाउन जेको जुमिले में एज़ ए ऑब्जेक्ट इस्तेमालु थिए यानी जंहिं ते कमु कयो वञे त उनखे असां ऑब्जेक्टिव नाउन चवंदासीं। मिसाल जीअं अली ईट्स एपल माना अली सूफ़ खाए थो, माना जेको खाइजण जो कमु आहे उहो सूफ़ ते थी रहियो आहे, इन करे एपल जेको आहे इहो असांजो हिते ऑब्जेक्टिव नाउन थींदो। साॻे नमूने सां टीचर टीच द लेसन। हाणे हिते जेको लेसन आहे सबक़ु सेखारे वञे थो, माना सिखण जो कमु जेको आहे उहो सबक़ ते थिए थो पियो, इन करे जेको लेसन आहे इहो असांजो हिते ऑब्जेक्टिव नाउन में शुमारु थींदो। माना अहिड़े क़िस्म जे नाउन खे असां वरी ऑब्जेक्टिव नाउन सॾींदा आहियूं। उन खां पोइ सिंगुलर नाउन। डेफिनेटली हिन में वर्ड सां इहा शइ क्लियर थी वञे अहिड़ो नाउन जंहिंमें काई हिकिड़ी शइ ज़ाहिर थिए। द नाउन विच इज़ सिंगल इन इट्स वर्ड आर यूज़ इज़ कॉल्ड सिंगुलर नाउन। माना अहिड़ो नालो जेको पंहिंजे इस्तेमाल में या कम में अकेलो हुजे, माना अकेले से कमु करे त उनखे असां सिंगुलर नाउन चवंदासीं। मिसाल अली प्लेज क्रिकेट, अली क्रिकेट खेॾे थो। आमना कुक्स मील, आमना मानी पचाए थी। हाणे इन में जेके कमु करण वारा आहिनि उहे हिकु हिकु आहिनि ऐं इहे अकेला आहिनि, इन करे इन्हनि खे असां सिंगुलर नाउन सॾियूं था पिया। जॾहिं त प्लूरल नाउन जॾहिं असां ईंदासीं त इहे जमो में हूंदा। द नाउन विच मोर देन वन इन वर्ड आर यूज़ इज़ कॉल्ड प्लूरल नाउन। माना अहिड़ा नाला जेके कम में हिक खां वधीक हुजनि उन्हनि खे असां प्लूरल नाउन चवंदासीं। मिसाल अली एंड अकबर प्ले क्रिकेट, अली ऐं अकबर क्रिकेट खेॾनि था। त हिते खेॾण वारो जेको कमु आहे उहो ॿिनि माण्हुनि जे तरफ़ां थिए थो, ॿिनि जे तरफ़ां थिए थो, त इहे ॿई नाला प्लूरल में थींदा इस्तेमालु। इन करे अहिड़े क़िस्म जे नाउन खे असां प्लूरल नाउन चवंदासीं। साॻे नमूने हिते आमना एंड समीना कुक मील, आमना ऐं समीना मानी पचाइनि थियूं, त इहे ॿ असांजा प्लूरल नाउन में शुमारु थियनि था ऐं अहिड़े क़िस्म जे नाउन खे असां प्लूरल नाउन चवंदासीं। उन खां पोइ मैस्कुलिन जेंडर नाउन। हाणे हीअ वरी जेंडर पे आफ्टर नाउन जी आइडेंटिफिकेशन ॾियनि था पिया। द नाउन विच शोज़ द मेल जेंडर इज़ कॉल्ड मैस्कुलिन नाउन। मतिलबु अहिड़ा नाला जेके कंहिं बि नर खे ज़ाहिर कनि, नर नाले खे ज़ाहिर कनि त उनखे असां मैस्कुलिन जेंडर नाउन चवंदासीं। मिसाल डॉग, मैन, ब्रॉदर, ई.टी.सी। माना हाणे इहे जेके जेंडर आहिनि तव्हांखे ख़बर आहे मैस्कुलिन कंसीडर थियनि था, त अहिड़े क़िस्म जे नालनि खे असां वरी मैस्कुलिन जेंडर नाउन सॾींदासीं। हुन खां पोइ 17th नंबर ते अचे थो फेमिनाइन जेंडर नाउन। द नाउन विच शोज़ द फीमेल जेंडर इज़ कॉल्ड फेमिनाइन नाउन। माना अहिड़ो नालो जेको कंहिं मादी खे ज़ाहिर करे उनखे असां फेमिनाइन जेंडर नाउन सॾींदासीं। मिसाल जे तौरु बिच, वोमेन, सिस्टर, मदर, ई.टी.सी। माना अहिड़े क़िस्म जा नाला जेके कंहिं बि फीमेल खे या मादी खे ज़ाहिर कनि, ठीकु आहे, त उन्हनि क़िस्मनि जे नालनि खे असां फेमिनाइन जेंडर नाउन सॾियूं था पिया। हुन खां पोइ नेक्स्ट आहे असांजो कॉमन जेंडर नाउन। द नाउन विच शोज़ बोथ मेल एंड फीमेल इज़ कॉल्ड कॉमन जेंडर नाउन। माना अहिड़ो नालो जेको ॿिन्ही खे ज़ाहिर करे, मतिलबु मेल खे बि ज़ाहिर करे, फीमेल खे बि ज़ाहिर करे, त उन मख़सूस नाले खे असां कॉमन जेंडर नाउन सॾियूं था।
मिसाल स्टूडेंट शागिर्द हाणे स्टूडेंट तकरीबन थी सघनि हाणे स्टूडेंट बॉयज़ बि पॉसिबल आहिनि ऐं गर्ल बि पॉसिबल थी सघे थो इन जे करे हिते जेको स्टूडेंट वर्ड आहे इहो कॉमन जेंडर नाउन समाज शागिर्द में टीचर आहे टीचर भी मेल फीमेल थी सघनि था सोल्जर सोल्जर भी मेल फीमेल थी सघनि था माना अहिड़ो नालो जेको मेल ऐं फीमेल ॿिन्ही खे इंडिकेट करे त उन्हनि क़िस्मनि जे नालनि खे असां कॉमन जेंडर नाउन चवंदासीं उन खां बाद न्यूट्रल जेंडर नाउन द नाउन विच शोज नाइदर मेल नॉट फीमेल बट यूजेस फॉर द नॉन लिविंग थिंग्स इज कॉल्ड न्यूट्रल जेंडर नाउन माना अहिड़ा नाला जेके न मेल खे ज़ाहिर कनि न फीमेल खे ज़ाहिर कनि पर उहे गैर जानदार शयुनि जे लाइ इस्तेमालु कया वञनि त उन्हनि खे असां न्यूट्रल जेंडर नाउन चवंदासीं मिसाल टेबल बुक कॉर ईटीसी मतिलबु अहिड़ियूं शयूं जेके बेजान शयूं हुजनि उन्हनि जा जेके नाला थींदा आहिनि उहे असांजा अहिड़े जेंडर पॉइंट ऑफ व्यू जे हिसाब सां न्यूट्रल जेंडर नाउन थींदा ऐं उन्हनि खे असां न्यूट्रल जेंडर नाउन में शुमारु कंदासीं साथियो ही हुया 19 नाउन जा टाइप मोस्टली तव्हांखे ऑलरेडी काफ़ी सिंपल सिर्फ़ु उन्हनि जे नालनि ताईं सम्झ में अची वञनि था पिया ऐं हिननि मुख़्तलिफ़ नाउन खे जस्ट फॉर उन्हनि जी प्रॉपर्टीज़ या इस्तेमालु या उन्हनि जी जेका लिंक्स आहिनि उन्हनि जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ टाइप में विराए वियो आहे ऐं ऑलमोस्ट सभु जो सभु तव्हां गौर कया हूंदा जेका असां बेसिक डेफिनेशन पढ़ीसीं उन जे बुनियाद ते इशू थियनि था माना नाला आहिनि उहे पोइ उहे शयूं कहिड़ियूं बि हुजनि जानदार हुजनि जॻहियूं हुजनि या कंहिं बि ॿी शइ खे इंडिकेट कनि मतिलबु उहे सभु जो सभु हुजनि कंहिं शइ जा नाला त इन्हनि खे असां नाउन सॾींदासीं ऐं इहे 19 टाइप्स नाउन जूं उमेदु आहे त तव्हांखे सम्झ में अची वई हूंदियूं इनशा नेक्स्ट टाइम नेक्स्ट कंहिं मौजूद सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़